हेलो दोस्तों, जय झूलेलाल। सीता सिंधु भवन एक दफ़ो वरी तव्हांजे लाइ पेश करे रहियो आहे सिंधी गीत संगीत जो महामंच, जंहिंजो नालो आहे ॻाए ॿुधाए। जी हाँ, जंहिंखे बि दम आहे उहो सिंधीअ में ॻाए ॿुधाए। जीअं तव्हां सभिनी खे ख़बर आहे, पोएं साल सीता सिंधु भवन तव्हां सभिनी जे लाइ खणी आयो हुयो सिंधी आइडल, जंहिंमें देश जे अलॻि अलॻि शहरनि जा ॿार अची करे पंहिंजी महिनत सां ऐं सिंधी संगीत जे लाइ पंहिंजो प्यार ॾेखारे करे उनखे सफल बणाए छॾियो हुयो। त बस हिन बेशुमार सफलता खे ॾिसी करे सीता सिंधु भवन हिकु दफ़ो वरी मजबूर थी वियो ऐं हिन साल तव्हां जे लाइ पेश करे रहियो आहे ॻाए ॿुधाए। हिन में एज लिमिटेशन 7 खां 14 साल रखी वई आहे, त जंहिंजी बि उमिरि 7 खां 14 साल आहे ऐं जंहिंखे बि हिन में पार्टिसिपेट करणो आहे, उहे पंहिंजी आवाज़ में सिंधी गीत जो वीडियो ठाहे करे MP4 फॉर्मेट में या त YouTube ते अपलोड करे YouTube लिंक जे ज़रिए पंहिंजे नाले, फ़ोन नंबर ऐं फुल डिटेल्स सां सेंड कंदा। असांजी ईमेल एड्रेस आहे ssb.gaebudhai@gmail.com। त तव्हांखे इंतज़ारु छा जो आहे? जल्दी जल्दी अचो ऐं अची करे पंहिंजे नाले सां गॾु मिठड़ी 24 यानी कि सिंधी ॿोलीअ खे बि रोशन कयो। जय झूलेलाल।